नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद की ख़रीदारी उरूज ते ईद उल अज़हा के मौक़े ते शहरी पंहिंजे ईद के मौक़े ते ख़रीदारी करे रहिया आहिनि। इन मौक़े ते खिपरो के शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हर शइ जो रेट जो चढ़ी वियो आहे, आसमान सां ॻाल्हियूं पियो करे। खंड खां वठी गिह खां वठी चांहि खां वठी रोज़मर्रा जे कमु अचण वारियूं जेके बि शयूं आहिनि, कपिड़ो आहे, सभु महांगा थी विया आहिनि। ग़रीब माण्हू जेको आहे, जंहिंजो पघार 5,000 या 6,000 आहे, हुकूमत जेको ऐलान कयो त 25,000 या 22,000, पर उन्हनि खे को बि उहो पघार कोन थो मिले। ग़रीब माण्हू जेके ॿाराड़ी ते कमु कंदा, कंहिंजो 6,000, कंहिंजो 7,000, वधि में वधि 10,000 पघार आहे, उहो पंहिंजो घर जो गुज़र सफ़र कीअं कंदो। तमामु महांगाई उरूज ते असां जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खां घुर था कयूं त महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं असां हुकूमत खां मुतालबा कयूं ग़रीबनि सां सहकार कयो। थोड़ो घटि आहे, कारोबार थोड़ो मामूली घटि आहे, बरसात जे करे फुटियूं रेट घटि थी वियूं आहिनि। मालिक का शुक्र है, पोइ भी रोज़ी ॿारनि बच्चनि जी मिले। और हमारे यहाँ कपास बरसात की वजह से कपास का जो रेट 6,000 था वो 4,000 पर आ गया। लोग बेचारे अपनी जगह परेशान हैं, कारोबार अपनी जगह पर है, लेकिन महंगाई बहुत है। महंगाई इतनी है कि आदमी, गरीब आदमी किसी बात में पूरा नहीं पड़ रहा। हर आदमी कोई जूता लेता तो कपड़ा नहीं ले सकता, कपड़ा जूती नहीं ले सकता। हर आदमी बेरोज़गार है, परेशान है। एक तो बरसात की वजह से कोई सहूलत नहीं है और हमारे शहर में कोई सफाई नहीं है, गंदगी बहुत है। ये मेहरबानी इंतजामी से आपसे भी यही है कि हमारे साथ ताउन कराएं, सब सेटिंग कराएं। बड़ी महंगाई है, ये असां 200 या 300 जा वठंदा, हींअर 500 ताईं हले पियो, किथां वठो। ग़रीब माण्हू तक़रीबन 5-6,000 असांजी पघार हले वञे, छा जुती वठिजे, छा वठिजे। साईं हिना महंगो माल जाम महंगो साईं। गिराक जो पुछे पियो न, गले पे तो कल एड़ो रेट खणे गया, अॼु इहो रेट है। असां पाण महंगाई जे करे सफ़ा तंग थी वियासीं ऐं गिराक भी मूती में कोन थो थिए। अॼु हिकिड़ो रेट आहे, सुभाणे ॿियो रेट आहे। हाणे वञूं त केॾां वञूं साईं। ग़रीब माण्हू हिकिड़ो धंधो कोन आहे, बस वाड़ में काबू थिया पिया आहियूं साईं। त तमामु ज़ोर ते आहे, नॉर्मल ख़रीदारी हले पई ईद जी, ऐं हर माण्हू कशमकश में काबू आहे। तमामु घणी महांगाई थी वई आहे, पोइ बि उन हिसाब खां शुक्र आहे जेको कमु हलणु खपे ओतिरो कोन्हे, बहरहाल सही हले पियो कमु। महंगो आहे, का शइ वारे में कोन्हे, ठीकु आहे न। जेको ग्राहक अचे पियो उहो डिमांड त कंदो आहे, ऐं पंहिंजे बचड़नि लाइ वठां, अम्मा लाइ वठां, हुन लाइ वठां, हुन लाइ वठां, पर जॾहिं रेट ॿुधंदो आहे त हू महांगाई जे रेटनि खे ॾिसी ऐं पंहिंजी ख़रीदारी जो रेशो घटाए छॾींदो आहे। 7 जी जाइ ते 2 आइटम वठी चए थो ऐं पोइ ईंदसि पुछां थो, को न को बहानो करे पेर ढाईंदो आहे। महंगाई आहे, ग़रीब मिसकिन माण्हू सख़्तु परेशान आहिनि ऐं पैसो न हुअण सबबु जेके आहिनि ख़रीदारी ज़ीरो आहे। हर माण्हू ग़रीब मिसकिन का शइ ख़रीद नथो करे सघे। हिन वक़्तु जेका असां वटि सूरताल आहे, जेका फुटी जी जेका आहे, असांजी उपत जेका आहे, कारोबार जेतिरो बि हले थो उहा फुटी ते हले थो। हिते जे जेके वापारी आहिनि उहा 6,000 जी फुटी जेका आहे हिन वक़्तु 4,000 रुपए में ख़रीद करे रहिया आहिनि। सख़्तु मुतासिर आवाम आहे। असां हुकूमत खां अपील कंदासूं त हर शइ ते जेका आहे हू रेट जी जेका आहे कमी कई वञे, ताकि जेका आहे आवाम रिलीफ हासिल करे। पेट्रोल महंगो थियो आहे, घी महंगो थियो आहे, खंड इहो सामान तमामु महंगो थियो आहे। इमरान जी गवर्नमेंट में महांगाई हर शइ चोट आहे, का शइ माण्हू वठी नथो सघे। अटो आहे 2,500 रुपया जो 28-27 रुपया थी आहे। ॿी हर शइ वधियल आहे, कंहिं शइ में रेट में घटिताई कोन्हे। इमरान गवर्नमेंट खां अचण खां पोइ नुक़सानु वॾो थियो आहे। मूंखे पहिरीं फर्स्ट में इहो पाकिस्तान खे तोहफ़ो मिली वियो आवाम खे, इमरान खान न्याज़ी सिलेक्टेड, जेको पेट्रोल डीज़ल जो यकदमि राह जे अंधेरे में 8 रुपया जो वधाए छॾियो, इहो ईद जो तोहफ़ो आहे। ऐं ॿी ॻाल्हि, ऐं DC सांगड़ खां इहो मुतालबो करायां थो, फुटी जो जेको अघु आहे हू ग़रीब मज़दूर हारिन खां बेगुनाह, हिते जा जेको पेडी वारा आहिनि हू बेगुनाह पिया कनि। 6,000 वारी फुटी हाणे हू 4,500 वठनि पिया। DC सांगड़ इहो मुतालबो आहे। ऐं महांगाई जो तव्हांखे ख़बर आहे एतिरी थी वई आहे, मुल्क जो बरहाल आहे। अल्लाह हाफ़िज़ आहे मुल्क जो। पाकिस्तान जिंदाबाद। महंगाई बहुत ज़्यादा हो गई है। अभी जो हमारी चप्पलें जो थी पहले से 50 रुपये जोड़ी, अभी इन्होंने 2 दिन हुए बढ़ा दिए, रेट बहुत महंगे कर दिए हैं। आवाम परेशान है, कैसे लें? तो इस वजह से जो है मसलन ख़रीदारी माशाल्लाह से नॉर्मली चल रही है, इतनी तेज़ नहीं है। गरीब लोग परेशान जरूर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।